मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। दिमाग़ अहिड़ो फिट थियल आहे, इल्मु न हुजण जे करे दिमाग़ अहिड़ो असांजो फिट थियल आहे, असां चवंदा बसि जेको जुमे ते रोज़ो आहे न इन जी नेकी तमामु घणी आहे, बाक़ी ॿियनि रोज़नि जी नेकी आहे ई न। हे इंसाननि खे इंसान आवाम खे इहो दिमाग़ में जेको आहे न उहो ॻाल्हि हिकिड़ी फिट थियल आहे। वरी छा कंदा, चवंदा न साईं हाणे जेको आहे न जुमे ते रोज़ो रखिणो आहे, इन करे इन जे अंदरि नेकी घणी आहे। हे बिल्कुलु तव्हांजी ग़लति फ़हमी आहे, ग़लति सोच आहे, तव्हां पाण खे तमामु घणो नुक़सानु ॾियो पिया। रमज़ानुल मुबारक जो हर हिकु रोज़ो जीअं जुमे जे अंदरि क़ीमती आहे, जुमे जे अंदरि जीअं इन जो अहिड़ो इनाम आहे, ॿियनि ॾींहंनि में बि ईअं ई जेको इन जो इनाम आहे। ऐं बासादी जेको आहे बसि 21 जो साईं रोज़ो रखिणो आहे। 21 अचे असांजा पूरे पाकिस्तान में सभु रोज़ो रखंदा आहिनि, नंढो हुजे वॾो हुजे, छाजे करे साईं हज़रत अली साईं जी शहादत आहे। हा साईं, जेकॾहिं हज़रत अली साईं खां पुछा कयो वञे साईं तव्हां भला पोइ ते रोज़ा रखी आया आहियो न, हे उमत जेकी आहे तव्हांजा फॉलोवर्स आहिनि जेकी तव्हां सां मोहबत कंदा, हे चवंदा सिर्फ़ु जेको असां 21 ते, त हज़रत अली साईं खां जेकॾहिं पुछा कयूं त पोइ ते हज़रत अली साईं 20 रोज़ा रखी आया आहिनि, 21 ते जेको शहीद थिया आहिनि। पोइ त तव्हां हज़रत अली साईं जे तरीक़े ते बि न आहियो। जेकॾहिं 21 रोज़ो रखूं था पोइ कंहिंजी मोहबत में, या त पोइ हज़रत अली साईं जी मोहबत में, ॻाल्हि त इहा ई आहे न साईं। साईं हज़रत अली साईं जी मोहबत में, अल्लाह जी मोहबत खे पोइ कंहिं तव्हां पोइ ते कयो न कयो। अल्लाह ताला फरमाए तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि, या अलाह केतिरा रोज़ा आहिनि भला, अल्लाह ताला फरमाए सभु रोज़ा तव्हांजे मथां फ़र्ज़ु कया आहिनि। पूरो रमज़ान मुबारक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु रोज़ा रखिया आहिनि, उम्मत जे मथां बि सभु रोज़ा जेको आहे फ़र्ज़ु आहिनि। सिर्फ़ु जुमे जो रोज़ो, हा साईं जुमे जो रोज़ो, 21 रोज़ो, 27 रोज़ो न साईं, इन सां जेकी आहे उहो बख़्शिश न थींदी आहे। इहो तरीक़ो जेको आहे उहो इस्लाम जो तरीक़ो बि न आहे। छाजे करे इस्लाम जा मेन जेके आहिनि न, इस्लाम जा मेन जेके लीडर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहिड़ी तरह साहबा, इन सभिनी जेको आहे रमज़ान में पूरे ॾींहंनि में जेको आहे रोज़ा रखिया आहिनि, ऐं सभु रोज़ा रखे करे ॾेखारियूं। ऐं इन खां बाद में जेकॾहिं कोई हेठि जेकी निस्बत आई आहे, साहबा खां बाद में उन जा शागिर्द, ताबईन खां बाद में हेठि जेको सिलसिलो हलियो आहे, अहिड़ी तरह उलमा सभिनी जेको आहे साईं रमज़ान मुबारक जा सभु जेको आहे रोज़ा रखिया आहिनि।